असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि बाबति ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बरकत अली चलो चेयरमैन इलेक्शन कमेटी फेडरल अस्पताल का रुबरू। असांजो कमु स्कूल में पढ़ाइणो आहे, न कि रोडनि ते निकिरणु आहे। पर गवर्नमेंट मजबूर करे थी त तव्हां रोडनि ते निकिरो। असांजा मुतालबा आहिनि त असांजा उस्तादनि जा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे असांखे बहाल कया वञनि, उहे तव्हांखे ॾिना वञनि। जीअं उनजी फ़र्क़ स्ट्रक्चर आहे ऐं जेके 2000 हिक खां वठी जेके अपॉइंटमेंट थिया आहिनि 2000 हिकु 2000 अहिड़ा जेके थिया आहिनि उन्हनि जूं जेके इंक्रीमेंट आहिनि, जेके हींअर गवर्नमेंट लेटर कढियो आहे त इंक्रीमेंट रखियो, असां उनजी मुखालफ़त कयूं था। असांजे पास उस्ताद खे पंहिंजो हक़ ॾियो। उन्हनि खे ॿियनि डिपार्टमेंट में अपॉइंटमेंट थियंदा उहे रेगुलर थियंदा, असांजे उस्ताद असांखे बि रेगुलर कयो वञे। असांजे मुतालबा इहे असांजा आहिनि जाइज़ मुतालबा। ॿियो असांजो मुतालबो इहो आहे त जेके तव्हां ग़लति घुरे वञो था हक़ स्कूल ऐं कलेक्टर उहो तमामु ख़राबु पॉलिसी आहे। छो त असांजो प्राइमरी जो ॿार नंढो आहे ऐं उहे असां उन्हनि खे पढ़ायूं पिया, प्राइमरी उस्ताद पढ़ाइनि पिया कचे खां वठी। नंढो ॿारु 4 सालनि जो ॿारु आहे, असां हुनखे उतां तयारु करे नंढो ॿूटो आहे तयारु करे सोमवार हाई स्कूल में मोकिलियूं था। असांजो असांजे पंहिंजे ई प्राइमरी जेके तव्हांखे हल्को हब स्कूल या कलेक्टर स्कूल ठाहिणा आहिनि त असांजे कंहिं बि प्राइमरी स्कूल जे वॾे स्कूल खे तव्हां कलेक्टर हब कयो। तो प्राइमरी उस्ताद खे जीअं हेडमास्टर हाणे आहिनि उन्हनि खे हेडमास्टर कयो त वधीक फैसिलिटी हाई स्कूल में